पंजाब असां सिंधियुनि जे पाणीअ ते धारो हणी रहियो आहे। इन धारे खां पंजाब खे रोकिनि ऐं असां हिकु क़ुरान शरीफ़ खणी ऐं दुआ बि छा घुरूं त अलाह पाक इन्हनि खे ईमान ॾे जो असांजे सिंध जो पाणी बंदि न कनि। हालाणी में कैनाल ख़िलाफ़ टाउन कमेटी हालाणी जे अॻूणे चेयरमैन ऐं शिया उलमा काउंसिल जे अॻवान सैयद नवीद अली शाह काज़मी समेत शिया उलमा काउंसिल जे अॻवाननि पारां मस्जिद आल मोहम्मद में अहले शियत समेत शहर जे नौजवाननि सिंधु मां कैनाल कढण ऐं सिंध जी सरज़मीन खे बंजर बनाइण ख़िलाफ़ क़ुरान पाक मथे ते रखी एहतिजाज कयो ऐं सिंधु सां तोड़ निभाइण जो वचन कयो। इन मौक़े ते अॻवाननि मीडिया खे ॿुधायो त पंजाब रियासत सिंध सां सदाईं माटेली माउ वारो सलूक रवा रखियो पियो अचे, पर सिंध धरती जा माण्हू अमन पसंद ऐं सूफ़ी मतभेद जा माण्हू सदाईं अमन जा पैरोकार रहिया आहिनि ऐं सदाईं ख़ामोश रहिया आहिनि। जेकॾहिं सिंधु दरिया मथां पंजाब हुकूमत धाड़ो हणे इन मां 6 कैनाल कढी सिंध सुकाए ऐं सिंधी क़ौम खे ज़िंदा रहण जो पाणी खसियो त पोइ सिंध जो बच्चो हर मकतब फ़िक्र जो माण्हू पाणी ख़ातिर जंग करण लाइ ॿाहिरि निकिरी ईंदो। अॼु असां पंहिंजे हथनि ऐं मथे ते पाक किताब खणी पंजाब हुकूमत खे चुता था ॾियूं त हिन क़ुरान जे सदके असांखे जीअण जो हक़ न खसियो वञे। मथां सुभाणे असां पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ समूरा रस्ता बंदि करे एहतिजाज कयूं ऐं इंतिहाई क़दम खणण ते मजबूर थी वञूं। पाणी बंदि न कनि या इनखे ईमान ॾे त पाणी बंदि न कनि या त इन्हनि जे दिलि दिमाग़ खे फेराए त हीउ जेको पंजाब असां सिंधियुनि जे पाणीअ ते धारो हणी रहियो आहे, इन धारे खां पंजाब खे रोकिनि ऐं असां हिकु क़ुरान शरीफ़ खणी ऐं दुआ बि छा घुरूं त अलाह पाक इन्हनि खे ईमान ॾे जो असांजे सिंध जो पाणी बंदि न कनि। जे पाणी बंदि कनि त इनजे दिलि दिमाग़ खे फेराए या त इन्हनि खे पाणीअ खां परे रख ऐं असांजे पाणी ते को बि धारो न हणनि। असां दुआऊं था घुरूं त अलाह पाक असांखे पंहिंजे सिंध जे पाणीअ जो हिसो आसानीअ सां मिली वञे।